बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, जीअं त हज़रत आयतुल्लाहुल उज़्मा शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अक़ीदतुल इस्लामिया जी 13 नंबर निशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां मरातिब तौहीद में गुफ़्तगू करे रहिया हुआसीं। अॼु जंहिं तौहीद जे मरतबे में गुफ़्तगू कंदासीं उहा तौहीद फ़िल इबादत में वहदानियत, यानी अल्लाह जी सिर्फ़ु अल्लाह जी इबादत कजे थी ऐं उन सां को बि शरीक न आहे, यानी कंहिंजी बि इबादत नथी करे सघिजे सवाइ ख़ुदा जे ज़ात जी। तमामु आसमानी शरीयतूं इन ई शइ ते मुतफ़िक़ आहिनि त इबादत सिर्फ़ु अल्लाह जी करे सघिजे थी। बाक़ी जेके महबूद ठाहिया विया या ठहिया उन्हनि जी इबादत हराम आहे ऐं शिरक आहे। जहिड़े नमूने सां क़ुरान मजीद में इरशाद आहे, लक़द बअसना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूलन इन अअबुदुल्लाह वज्तनिबुत ताग़ूत। असां हर उम्मत में रसूल मोकिलियो। रसूल मोकिलण जी वजह सबबु ॿ सबब बयानु कया। हिकु त उहे उम्मतूं अल्लाह जी इबादत कनि ऐं शैतानी क़ुवतनि खां बचनि। यानी बासत रसूल जो मक़सदु, रसूलनि जी बासत जो मक़सदु इहो आहे त उहे तौहीद फ़िल इबादत कराइनि। ऐं हर मुसलमान इन ई शइ जो इक़रार बि करे थो, इय्याका नअबुदु, यानी हर नमाज़ में सूरह फ़ातिहा में इहा आयत पढ़ी वञे थी ऐं उन ई मंझि हर मुसलमान इहो चए थो त ख़ुदाया आउं सिर्फ़ु तुंहिंजी इबादत करियां थो। यानी इबादत जे लाइक़ु जेका ज़ात आहे, जेका हस्ती आहे, उहा सिर्फ़ु अल्लाह जी हस्ती आहे। हिन जॻह ते हिकु अहम शइ जी तरफ़ असां इशारो कंदासीं त इबादत मंझां मुराद छा आहे। आया हर तकरीम खे इबादत चयो थो वञे, इकराम खे, अदब खे बि इबादत चई सघिजे थो या न चई सघे थो। जहिड़े तरीक़े सां बाज़ जो ख़्यालु आहे त इकराम बि इबादत जे ज़ुमरे में अचे थो, दर हक़ीक़त ईअं न आहे। इबादत उहो सिर्फ़ु उन अल्लाह जी ज़ात जी कजे थी ऐं उहो इन ई अंदाज़ सां कजे थी त उन ई खे माबूद सम्झी करे उन जो इकराम कयो वञे त इहा इबादत आहे। लेकिन हा, इबाद शख़्सियात जी जो इकराम कयो थो वञे, उनजो एतिराम कयो थो वञे, उहा इबादत न आहे। जहिड़े नमूने सां वालदेन जो एतिराम, उस्ताद जो एतिराम जेके ज़िक्र थियल आहिनि, या जहिड़े नमूने सां रवायतनि में बि ज़िक्र थियल आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा हुआ त माण्हू उन्हनि जे इकराम में सर खे झुकाईंदा हुआ, या अमीर अल मोमिन अलैहिस्सलाम जे साम्हूं दोज़ानो ऐं अदब थी करे वेहंदा हुआ। इहे जेके इकराम आहिनि इहे इबादत खां हटी करे आहिनि। हिन जॻह ते इबादत यानी सिर्फ़ु अल्लाह जे लाइ मख़सूस आहे, जंहिंमें सजदो बि इबादत में अचे थो उम्मत मुहम्मदी में। बाक़ी रही ॻाल्हि बाज़ उम्मतनि जा सजदा, जहिड़े तरीक़े सां हज़रत याक़ूब ऐं उनजी औलाद जो सजदो करणु हज़रत अयूब खे, या हज़रत आदम खे मलाइका जो सजदो करणु, इन ई सजदे जे बारे में उलमा लिखनि था त इहा इबादत न आहे। हज़रत आदम खे जेको मलाइका सजदो कयो उन जे लाइ चवनि था अल सजदतु लिल्लाह वल आदम क़िबलतुन, सजदो अल्लाह खे हो, आदम क़िबलो हो। ऐं जेको हज़रत याक़ूब नबी ऐं उनजे पुटनि हज़रत यूसुफ खे जेको सजदो कयो, उन ई सजदे खे सजदे इकरामी अचे थो वञे। यानी तकरीम में, इकराम में जेको सजदो थियल आहे, एतिराम में, उहो इबादत न हुयो। गोया के इहो जेको सजदो हो इकराम जो हो, हाणे इहा अलॻि शइ आहे त असांजी शरीयत मुहम्मदी में बेतौर इकराम बि सजदो जाइज़ न आहे। सजदो सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जे लाइ आहे उम्मत मुहम्मदी में, छो जो हिन वक़्तु इहो सजदो इबादत शुमार थो थिए। बाक़ी रही ॻाल्हि कंहिंजे अॻियां निवड़ सां झुकी करे मिलणु या निवड़ सां पेश अचणु, उहा इबादत न आहे ऐं उन जे लाइ जाइज़ बि आहे ऐं बाज़ मक़ामात ते उहा
अहसन बि आहे, हसन बि शुमार कई वई आहे ऐं उन जी मदह थियल आहे ऐं बाइस सवाब बि आहे। इनशा अल्लाह असां हाणे टी फ़सल में अॻिते हली गुफ़्तगू कंदासीं। अॼु असांजी ॿी फ़सल पूरी थी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।